जी नाज़रीन, कुछ ॾींहं पहिरीं हैदराबाद जे मुख्तियारगार जे घर मां मोहम्मद उस्मान सुमर जे लाश मिलण वारो मामलो अॼु सुमरा बिरादरी तरफ़ां कराची प्रेस क्लब आॾो मोहम्मद उस्मान सुमरो जे क़त्ल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। अचो त पाण सुमरा बिरादरी जे अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त उन्हनि जो छा चवणु आहे। असांजो हिकिड़ो मासूम ॿार हो जेको माजिद ख़ासि कली वटि कमु कंदो हो, उनखे उन पंहिंजे घर में मारियो। मारण खां पोइ हुननि उन वाक़े खे ख़ुदकशी करार ॾियण जी कोशिशि कई। असीं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे बि चवंदासीं, असीं वज़ीर आला सिंध खे बि चवंदासीं, असां हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खे बि अपील था करियूं त ख़ुदा रा असांजी मदद करियो। असांखे इंसाफ़ मिले, शहीद उस्मान जे खून जो हिसाब मिले ऐं मुख्तियारगार खे जेको आहे क़त्ल जी FIR में गिरफ़्तार कयो वञे। ऐं हिकिड़ो ई ज़ुल्म आहे, माण्हू बि असांजो क़त्ल थियल ऐं असांजे माण्हुनि ते केस बि असांजे माण्हुनि ते। हीअ कहिड़ी रियासत आहे? ही चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे असांजी रिक्वेस्ट आहे त फिल फौरी अहिड़े जेको आहे सो नाम निहाद जेको आहे सो इंतिज़ामिया खे बि करे असांजे जेको आहे फौरी असांखे इंसाफ़ फराहम कयो वञे ऐं शहीद जो खून रायगान थियणु न ॾींदासीं। असां सिर्फ़ु इहो मुतालबो था कयूं त उन ग़रीब सां इंसाफ़ करे हिन खे जेको आहे त कड़ी खां कड़ी सज़ा ॾिनी वञे ऐं सुमरो कम्यूनिटी जे मथां जेको हिननि केस कयो आहे उहो केस ख़तमु करे। उहो असां सम्झूं था हिननि केस छो कयो आहे। केस इन जे करे कयो वियो आहे त जीअं असां हिन सुमरो कम्यूनिटी ते प्रेशर विझी करे इन ॻाल्हि खे टाल मटोल करे मुख्तियारगार खे बचायूं, पर इहो हरगिज़ न थींदो। जेकॾहिं असांखे उमेदु आहे आला अदालत खां ऐं पाकिस्तान जे इदारे खां इंसाफ़ मिलंदो। उस्मान सुमरो जेको आहे उनजो क़त्ल कयो वियो आहे, नाक क़त्ल कयो वियो आहे। असांजो मुतालबो आहे आला इदारनि खां त हिनखे अंजाम ताईं पुॼायो वञे। असां सुमरनि जे ख़िलाफ़ जेको केस कयो वियो आहे उनखे ख़त्म कयो वञे। पंजाब और सिंध का जो रोड है वह हम खीमा लगा देंगे, वह हम बैठ जाएंगे। जितने भी सुमरो है हम पूरे पाकिस्तान के सुमरों को आप क्या जेल में रखोगे या आप क्या नाइंसाफ़ी करोगे। सुमरा बिरादरी सां हक़ कयो वञे। नाक जेको आहे उस्मान शहीद कयो आहे उन जे क़त्ल खे गिरफ़्तार कयो वञे ऐं जेके कूड़ा केस हलाया विया आहिनि सुमरा बिरादरी ते। असांजो इहा अपील आहे त हिन जाहिल ऐं नाजाइज़ जेको हिन क़दम खयो आहे उन जे लाइ असां सां इंसाफ़ कयो वञे, असांखे इंसाफ़ मिले। सुमरा बिरादरी जे माण्हुनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त मोहम्मद उस्मान जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे सज़ा ॾेई खेनि इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन गुलाम मुस्तफ़ा सां बशीर संजराणी, सिंध TV न्यूज़, कराची।